डेट जो आज का दिन है होता है, सारा प्रोसेस होता है। आज हमारे एक वकील ने अपना सारा प्रोसेस किया है, वो भी मेरे ख्याल में शायद कुछ टाइम कोर्ट का टाइम ख़त्म होने की वजह से तो वो नेक्स्ट डेट पे रखा गया। तो नेक्स्ट डेट 7 तारीख जी हाँ। अच्छा सर, हिन केस सबब अवांजी छा सियासी साख के को नुकसान पहुंचो है? अगर अॻिते हली हिन केस में बेगुनाह साबित थियो था थोरो मांजी ॻाल्हि ॿुध, छाजी सियासी साख असांजी ख़राब थी आहे? अल्हम्दुलिल्लाह ॿई भाइर MP वेठा आहियूं, जे सियासी साख ख़राब थिया त टको पैसो त फ़र्क़ु अचे हा न। मुखालिफ़ कैंडिडेट 10,000 वोट बि कोन था खणनि, पोइ सियासी साख हिन में कहिड़ी ख़राब थी आहे? इहो हिकिड़ो ॾिसो, तव्हां हिकिड़े इल्ज़ाम आयो आहे, उनजो इल्ज़ाम जो इहो मक़सदु कोन्हे त मां ॾोही हुन में थी वञे। मुंहिंजा बाबा 7 साल इन ग़लति कूड़े घटि, ईअं मां तव्हांखे चऊं त जीअं चवंदा पिया त असांखे न्यापा था करनि, मां तव्हांखे चवां थो कुतो बि न वियो अथनि, न वेंदो न। फ़ैसिलो आहे कोर्ट जो, कोर्ट में जेको फ़ैसिलो थींदो उनखे मोड़ ॾींदासीं, कूड़े खे कूड़ो घर ताणी कूड़ो करे छॾींदासीं, उहो इंशाअल्लाह ताला सुरख़ुरू थी तो वेंदासीं। ॾिसो, अदालत जे मूंखे बेगुनाह करे थी त जेको गुनाहगार जंहिं मूंखे मुंहिंजे मथां सोबत हई आहे या तोहमत हई आहे, उहा तोहमत वारो पाण पंहिंजे ईमान सां ॻाल्हाईंदो।